नवदेरो खां इरादो न्यूज़ जे नुमाइंदे मुलाज़िम हुसैन कलंदरी जी रिपोर्ट मुताबिक़ नवदेरो हाईवेज़ वर्कर्स यूनियन पारां मुतालबनि जी मञता लाइ लाड़काणो ऑफिस खां गड़ी खुदा बख्श भुट्टो ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी अॻवानी मरकज़ी सदर असदुल्ला जरवार, अल्ताफ सांगी, नवीद मिठाणी, दीदार खोखर, अयाज अहीर, कयूम खोड़ो, माजिद सुमरो, एजाज लाशारी ऐं ॿिया करे रहिया हुआ। सिंध में मुलाज़िमनि सां वॾियूं वेसाघातियूं कयूं पयूं वञनि। मुल्क जे 3 सूबनि में डिस्पेरिटी अलाउंस, ग्रुप इंश्योरेंस, सन कोटा, फोती कोटा, महांगाई जे दौरे में मुलाज़िमनि जे 100% पघारूं वधाइण समेत ॿिया मुतालबनि ते अमल नथो कयो वञे। मुज़ाहिरीन ज़ुल्म ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़ मुलाज़िमनि सां नाजाइज़ियूं करे जिबरी तौर ॾोराहनि इलाइक़नि ॾांहुं बदिली कयो वियो आहे ऐं कूड़ा केस दाख़िल करे हिरासा कयो पियो वञे। मुज़ाहिरीन इदारनि में थींदड़ सियासी मुदाख़लत सबबि मज़दूरनि जो आवाज़ दॿाइण जी साज़िश कई पई वञे, जेका कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कई वेंदी। मुज़ाहिरीन अॼु मजबूर थी गढ़ी खुदा बख्श भुट्टो में दफ़न थियल शहीदनि वटि दांह खणी सदर पाकिस्तान आसिफ अली ज़रदारी, पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, एमपीए फरियाल टालपुर खे पाण सां थींदड़ ज़ुल्म बाबति ॿुधाइण आया आहियूं त असांजे एहतजाजनि जो नोटिस वठी थींदड़ ज़ुल्म बंदि करायो वञे। मुज़ाहिरीन चार्टर ऑफ डिमांड में ॾिनल डिस्पेरिटी अलाउंस पघारुनि में 100% ग्रुप इंश्योरेंस वर्क चार्ज ते मुलाज़िम रखिया वञनि। सन कोटा, फोती कोटा बहाल करे 1 खां 4 ग्रेड जे सीनियर मुलाज़िमनि जी औलाद खे नौकरियूं ॾिनियूं वञनि। मुतालबा मंज़ूर न थिया त मजबूर थी रोडनि ते निकिरी कराचीअ जो रुख़ कंदासीं। मुतालबो